भाऊ टाइम घणो थियो आ छी थींदा पिया भाऊ। दरअसल मांखे 6 बजे काथे प्रोग्राम ॾिनल आहे खाधे पीते जो, इन जे लाइ तोखां टाइम पुछुम, तो जी वॾी महिरबानी। खैर आहे का ॻाल्हि न भाऊ। हाँ मुंहिंजी बोतलां 3 क्रेट बोतलां जा रखिया मैंने काढिया। वो थोड़ा गंजा हेॾे बि हेॾे हिकिड़ो मिंट हेॾे। ओ शिट, हमरा मुखे सॾे थो किथे इन हमरा खे ख़बर त न पइजी वई। हमरा मुखे सॾे थो मां उंडा थी अचां, तूं होशियारी पकड़। बे ख़बर भाऊ मुखे वापस छो घुराई? हिते अदा मुंहिंजो 3 क्रेट बोतलनि जा पिया उहे काढे गायब थी विया आहिनि। मां इन जे लाइ तोखे सॾियुमि। वाह रे वाह, वॾो अजीब माण्हू आ। मां तोखां टाइम छा पुछुम, तूं माते बोतलनि जो इल्ज़ाम लातो थी। मां वटि काथे आहिनि बोतलां? भाऊ मां तो ते इल्ज़ाम नथो लॻायां, पर हिते को मूंखे नज़र ई कोन्हे न तो को अलावा। इन जे लाइ मां पंहिंजे तसली जे लाइ छड़ो तोखे मां पुछां पियो। मां तसली चेक करां भला तो वटि मता हुजे। निभागा कितकायूं त न मचा। चुप करे बी सीधो थी मां तलाशी वठण ॾे। अचे सीधो आहे त कोन यार तो वटि। ये मुंहिंजी बोतलां बाक़ी वयूं काढे। घणी कावड़ ना कर, मां तुंहिंजी बोतलनि जी रखवाली थोरी कई वठो आ, ना ई मां तुंहिंजो चौकीदार आ। मुंहिंजी देर थी ते दावत आ। ठीक आहे वञ तूं पंहिंजो। दावत त खायूं। बाहर निकरिया, खतरो टरियो। ओ जी जी मुंहिंजा शेर। वाह 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 वाह, लह थी वई। मां चो त इहो टाल कोन करे सघंदो, वॾो खतरे वारो कमु हुयो। हाणे जल्दी का उस्ताद मोगा मांखे पंहिंजो हिसो ॾे, मां कई ते भाऊ ते मां घर भॼां। कमु पूरो थी वियो, हाणे वरी भाऊ थिए थो। जेको ज़ाइको वणई खण हिकिड़ो। ठीक आहे निभागा, तॾहिं त मुंहुं बि कारो थी वेंदो अथव। निकिर तां जान छॾा हाणे। वरी छो हेॾे मोटी आयो निभागा के जा उस्ताद मोगा ज्यादा मेहनत मां कई है, मां बोतलूं भी ज्यादा मां के ॾे न। निभागा के जा तू तो मेहनत कई थी ना, टल त मुंहिंजो हो ना, शैतानी खोपड़ी त मां घुमाई हुई ना। मां चवाई थो हितां निकिर न त हेॾे कर इहे बोतलां बि हेॾे। ठीक आहे पुट, मां तोखे ॾिसंदुमि। बोतलां हिते तो लुकायां, पोइ वासी अची खणंदुमि। हाणे दुकान वारे ॾे कॉल कयां, ही बोतलां वेचां। किरोड़ कॉलोनी में पहिरीं घिटी जेकी बीठी आ, जाते जा बढ़दी पई आहे नवी वारो कर जल्दी ते पुज। बोतलां मां हथ कयूं आहिनि पूरियूं 2 दर्जन थी। रेट सुठो लईंजाई, मुंहिंजी महिनत आहे न। ओ भाऊ दे खबर परेशान छो आ? यार मुंहिंजे त 3 क्रेट जो बोतलां पयूं अलाए केरु खणी वियो, गुम थी वियो यार। मां परेशान आहियां। अगर मां तोखे उहो चोर ॾेखारियां त मूंखे कहिड़ो इनाम ॾींदे? अगर तू चोर ॾेखारींदे तोखे मां अधु बोतलां ॾींदुमि तूं। इहा ॻाल्हि आहे। हाँ। हल त पोइ उन साम्हूं रहे तार ढिकले जे पोइ चोर वेठो, हल भॼी न वञ ॾेखारियां। ओ गंजो वेठो थी, इन ड्रम में बोतलां विझी करे ड्रम खे रेड़े छॾियो थी। दुकान वारे देर करे छॾिया, अलाए कहिड़ी माल ईंदो। चंबो छो यही मां छा कसूर कयो? हे मां चोरी कई थी, तू बोतलां हे पयूं आहिनि। हे बोतलां मुंहिंजूं न आहिनि, मां त हिते साई पटण वेहां पियो। जेको चोर पकड़जी पवंदो आहे न, ओ ईअं ई चवंदो आहे यार चोरी मां न कई आहे। यार ईअं न कर बेली, हे बोतलां मां न चुरायूं बोतलां चुराईंदो आहे। बोतलां नारो हमरा अचे तो वञा दादे ते ईअं न, ये मां जो बोतलां ॾिसे। वाह जो चती आई मां के भी गंजे के भी। बोतलनि वारे मालिक त वॾो मूंखे कुटको ॾिनो आहे। उर्स बनबे में सूर आहे, जाथे मां फ्रॉड कया आहिनि न, फ्रॉड मुंहिंजा कामयाब थिया आहिनि। छो जे मां शैतानी खोपड़ी घुमाईंदो हुयुमि न, लॻे थो त इहो शमू निभागे जी हरकत आहे। उनखे मां हिसो घाट ॾिनो आहे बोतलनि जो। मूंखे त हिकु बोतल बि नसीब न थी। मोगे जी मार ख़बर न चार।